खबर शामिल कंदासीं मटियारी मत मटियारी जे ॻोठ गुलाम कादर रिया जे अक़लती ब्रत जे 10 साल जो मासूम शनकर मेंगवाड़ केतिरनि ई ॾींहनि खां गायब वारसनि पारां ॻोठ में रैली कढी सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। उन मौक़े ते संदसि वालिद प्रीतम मेंगवाड़ इल्ज़ाम हणंदे चयो त मुंहिंजे पुट खे जवाबदार निहार चंद अगवा कयो आहे। एहतजाज में शामिल पहलाज मेंगवाड़, सतराम मेंगवाड़, रामू मेंगवाड़ ऐं ॿियनि चयो त मासूम जे घर में रोज़ राड़ो मतल आहे। पुलिस कख भञी ॾीड़ो नाहे कयो। हिननि चयो त असीं थाणे ते वियासीं, एनसी बि दाख़िल कराई आहे, मटियारी थाणे ते, पर असांजो को बि दाद फरियाद नाहे अचियो। पर मासूम शनकर मेंगवाड़ जे वालदा खे बेहोशीअ जा दौरा पइजी रहिया आहिनि। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान आईजी सिंध समेत वसवरनि खां अपील कंदे चयो त खुदारा असां सां इंसाफ़ कयो वञे। ख़बर शामिल कंदासीं कानपुर महर मां। कानपुर महर पुलिस पारां गबोल फैक्ट्री वटि मुबैना पुलिस मुक़ाबले में मुबैना ॾोहारी वाहिद बख्श आलमानी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। जॾहिं त मुक़ाबले दौरान संदसि 2 साथी फरार थी विया आहिनि। पुलिस मूजिब त वाहिद बख्श आलमानी मथां घोटकी ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि ते 12 केस दाख़िल आहिनि। ॿिए तरफ़ ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयल मुबैना ॾोहारी वाहिद बख्श आलमानीअ खे गिरफ़्तार करण बाबति गिरफ़्तार वाहिद बख्श आलमानीअ जे वारसनि वालिद शेर मोहम्मद आलमानी, भाउ खुदा बख्श आलमानी, अमन माई वाहिदा, घरवारी माई नसीमा ऐं ॿियनि पाक किताब खणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते वारसनि मीडिया खे ॿुधायो त कानपुर महर पुलिस समेत मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस अटकल 3 मोबाइलनि ते सवार थी SHO मिठल गगरानी जी अॻवानीअ में असरवेल असांजे घर ते चढ़ाई कई, जंहिं दौरान एहलकार असांजे घर में काहे पिया। पुलिस बिना जवाब चढ़ाई करे असांजे निंड सुतल नौजवान वाहिद बख्श आलमानीअ खे खंबे टंग में गोली हणी ज़ख़्मी करण बाद मुक़ाबलो जणायो आहे। एहतजाज कंदड़ वज़ीर आला सिंध, आईजी सिंध, DIG सखर ऐं ॿियनि वसवरनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी असांजे नौजवान खे बिना जवाब ज़ख़्मी कंदड़ एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांजे नौजवान खे आज़ाद कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।